हरिओम नमस्ते जय माता दी। JMD स्टूडियो पाकिस्तान सां गॾु मां आहियां तव्हांजो पंहिंजो एडवोकेट हरीश राय, माता रानी दरबार खेपरो। जीअं त गुज़िरियल 9 सालनि खां असांजी हिकिड़ी शेवा हले पई JMD वेलफेयर फाउंडेशन जी तरफ़ां, जंहिंमें असां हर साल ॾियारी जे मौक़े ते असांजे आसपास रहंदड़ जेके ग़रीब ख़ानदान आहिनि, जेके ॾियारी नथा करे सघनि, जिन ॾे एतिरी बि ताक़त न आहे जो पंहिंजे घर लाइ राशन वठी सघनि, पंहिंजे ॿारनि लाइ कपिड़ा वठी सघनि, पंहिंजे ॿारनि लाइ चपलूं वठी सघनि, घर जे लाइ कोई मिठाई को मोमबती वठी सघनि। असां पूरी कोशिशि कई आहे त पंहिंजी ख़ुशियुनि में उन्हनि खे बि शामिलु कयूं ऐं उन करे असां हिकिड़ो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कंदा आहियूं जंहिंजो नालो आहे खुशियां सबके साथ। खुशियां सबके साथ में जीअं तव्हांखे ख़बर आहे त न असां को DJ लॻाईंदा आहियूं, न को फ्लोर लॻाईंदा आहियूं, न जेके फटाका ॿारे कोई फज़ूल ख़र्ची कंदा आहियूं, पर पूरी कोशिशि इहा कंदा आहियूं त असांजे आसपास रहंदड़ उन्हनि माण्हुनि जी मदद कई वञे त हू जीअं असांजी ख़ुशियुनि में शामिलु थी सघनि। त माता रानी जी कृपा सां असां अॻे साल जेको आहे सो तक़रीबन 20 शहरनि में इहा शेवा कई हुई ऐं हिन साल जेको आहे सो 5 शहर ॿिया वधिया आहिनि ऐं 25 शहरनि में असां सिंध जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में उहा शेवा कई आहे। एप्रिशिएट कयां थो JMD वेलफेयर फाउंडेशन जी टीम खे, जंहिं इहो सभु कुझु सर अंजाम ॾिनो। मूंखे वॾी ख़ुशी थींदी उन जा नाला खणंदे जिन हिन शेवा में असां सां स्वीकार कयो। माजी साहब परिवार, जंहिंमें हरचंद्र आहे, दीवान राय, भूरालाल, अनिल कुमार, वेदमुखी, कपिल भगतवाणी, राजा सतराम दास, विशाल भगतवाणी, नैतिक कुमार, प्रशांत भगतवाणी, राजा हरदास मल, कनायलाल समित, सभिनी जेको आहे सो सुठे सां पंहिंजी शेवा में हिसो वरितो। असां इन मौक़े ते न सिर्फ़ु जेको आहे सो राशन विरायो, पर उन सां गॾोगॾु कपिड़ा, चपलूं ऐं कैश, यानी कि 10,000 रुपया फ़ी ख़ानदान खे। अहिड़ा 40 ख़ानदान जेके असां सेलेक्ट कया, जेके वाक़ई मुस्तक हुआ, उन्हनि खे 10,000 रुपया चेक ॾिना विया। उन चेकनि में असां खां गवर्नमेंट ऑफ सिंध, पाकिस्तान पीपल्स पार्टी बि ताउन कयो, उन्हनि जो बि शुक्रिया अदा आहे, ख़ासि करे भावेश कुमार जो। अच्छा, जे ॻाल्हि कजे कैश जी, त असां 40 ख़ानदाननि में 10,000 रुपयनि जा चेक विराया आहिनि ऐं उहे 40 ख़ानदान जेके असां सेलेक्ट कया ऐं अंदाज़नि जेको आहे सो उन्हनि खे 4 लख रुपया विया। त उन्हनि खे ख़बर आहे, जंहिंजे खीसे में किलो अटो वठण जी गुंजाइश न आहे, उन्हनि खे ख़बर हूंदी त 10,000 रुपये जी छा क़ीमत आहे। बाक़ी जिन 25 शहरनि में असां इहा शेवा कई आहे, मां उन्हनि सभिनी कोऑर्डिनेटरनि खे, उन शेवादारनि खे एप्रिशिएट कयां थो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी उन जा नाला खणंदे। शिदातपुर मां असांजो कोऑर्डिनेटर आहे संतोष कुमार, जिन इन शेवा खे अंजाम ॾिनो। जल्दी मां सभिनी नाला खणंदुसि। मीरपुर ख़ास मां रूपचंद केसवाणी, नवाबाद मां इंद्रलाल, जैमसाबाद मां सनी कुमार, सादिकाबाद मां प्रकाश सोनी, टंडो आदम मां अशोक कुमार, कराची मां सनी भगतवाणी, सांगड़ मां परशोत्तम, हैदराबाद मां मनोज कुमार, कश्मीर मां नंदलाल सोनी, सकरंड मां मुकेश कुमार, सिंजोरे मां घनश्याम दास मनवाणी, जरवार मां चंद्रलाल सोनी, नवाबशाह मां राजा रोशन, मीरपुर बठोरो मां हरेश कुमार लखियानी, कंडियारी मां वासुदेव केसवानी, पेरूमल मां सेठ दीवानदास, डहरकी मां प्रदीप कुमार चावला, उमरकोट मां घनश्याम दास ऐं कराची साउथ मां भावेश कुमार। इन खां अलावा जेकॾहिं को शहर या को नालो रहिजी वियो हुजे त क्षमा कजो, छो त काफ़ी सारा शहर आहिनि ऐं जिन जा नाला मूंखे यादि आहिनि, मां खयां उन्हनि जा नाला। अच्छा, हिन मां हिकिड़ो सुवालु पैदा थिए थो। अक्सर करे जेको आहे सो मुंहिंजी टीम मूंखे ॿुधाईंदी आहे त सर, जेके असां जॾहिं बि इहा शइ सोशल मीडिया ते ॾियूं था, फेसबुक ते या ॿिए कंहिं प्लेटफॉर्म ते, त काफ़ी दोस्त असांखे एप्रिशिएट कनि था या काफ़ी लाराइनि था एप्रिशिएट करण खां। उन जी वजह न आहे ख़बर, बट काफ़ी माण्हू जेके इन शइ खे ट्रोल कनि था, इन ॻाल्हि लाइ चवनि था त साईं, तव्हां जेका बि शेवा कयो था, शेवा त उहा हूंदी आहे त जेका हिकिड़े हथ में ॾिजे, ॿिए हथ खे ख़बर ई न पए। ऐं हीअ फेसबुक ते फ़ोटो ॾियण जो छा मक़सदु आहे?
ॾिसो बेटा, जेके मुंहिंजा कोऑर्डिनेटर आहिनि JMD वेलफेयर फाउंडेशन जा जेके कोऑर्डिनेटर आहिनि उन्हनि सां मां मुखातिबु आहियां। मां उनखे ज़रूरु इहा ॻाल्हि चवंदुसि त बेटा, जेका असां शेवा कयूं था न, उहा शेवा असां कयूं था पंहिंजा कर्म ठाहिण जे लाइ, न की उन्हनि माण्हुनि लाइ जेके असांखे ट्रोल कनि था। ऐं जेकॾहिं तव्हां इन ॻाल्हि लाइ सोचो त बेटा, जेकॾहिं इहे शयूं छो थियूं थियनि, ऐं जेकॾहिं बेटा इन ॻाल्हि लाइ सोचो त इहे सभु शयूं असां सोशल मीडिया ते छो था ॾियूं, त मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो पर्सनल एक्सपीरियंस आहे। तव्हां भले दुनिया लेवल जी वॾी वॾी जेके असीं NGOs ते वञो, वॾे वॾे फाउंडेशन खे ॾिसो, उन्हनि सभिनी जेको आहे सो इन शइ खे ज़ाहिर कयो आहे त असां हीअ शेवा करे रहिया आहियूं। उन जी वजह इहा आहे त इहे सभु शयूं ॾिसी करे, इहे ॿियूं एक्टिविटियूं ॾिसी करे ॿियनि माण्हुनि में शऊर अचे थो। जीअं अॻे असांजी टीम 5 कोऑर्डिनेटर हुआ, अॼु 15 थिया, हाणे 25 कोऑर्डिनेटर आहिनि, 25 शहरनि में इहा शेवा हले पई। फ्री ॻाल्हि इहा कजे त कंहिं न कंहिं तरीक़े सां उन ग़रीब जो भलो थिए पियो। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं खां असां 9 साल पहिरीं इहा शेवा शुरू कई हुई, त उन खां पहिरीं असांजी कम्यूनिटी में को हरूभरू इहा शइ राशन वग़ैरह विराइण जो को ट्रेंड न हो। पर जॾहिं असां इहा शइ कईसीं ऐं सोशल मीडिया ते इहा शइ आंदीसीं, त असांखे इहो अंदाज़ो थी वियो त असांखे ॾिसी करे काफ़ी दरबारुनि ते, काफ़ी पंचायतुनि, काफ़ी जेके से फाउंडेशन मंडलियुनि इहा शेवा शुरू करे ॾिनी आहे। मिलाए जुलाए ॻाल्हि कजे त फ़ाइदो कंहिंजो थिए पियो? फ़ाइदो उन ग़रीब जो थिए पियो, उन मिसकिन जो थिए पियो, उन मासूम ॿार जो थिए पियो। त इन शेवा में कॾहिं बि कतरायो न। हा, हिकिड़ी ॻाल्हि हमेशह सिखण जहिड़ी आहे त भई साम्हूं वारे खे अहसासु महिरूं में न थिए। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, मुंहिंजी टीम जेका असां पूरी कोशिशि कई आहे त जिन खे असां राशन ॾियूं पिया उनजो चहिरो न अचे, उनजे फेस ते जेको आहे सो बिलर करे असां जेको आहे सो जीअं माण्हू खे उहो पंहिंजी कम्यूनिटी में को अहसासु महिरूं में न थिए, इहा असां पूरी कोशिशि कई आहे। इहा ॻाल्हि सिखण जहिड़ी असां उहा कईसीं। ऐं उन सां गॾोगॾु मां एप्रिशिएट कयां थो, उन्हनि धन्यवाद कयां थो उन्हनि सभिनी डोनर्स खे जिन असांजे हिन कार्य में असांजी जेका असां साथ ॾिनो। छाजे करे जो शुरूआति जॾहिं असां कई त हज़ारनि में असां ॾींदा हुआसीं, पोइ लखनि में, हींअर असां मिलियन्स में फंडिंग कयूं पिया। इहो सभु कुझु तव्हांजे करे आहे। तव्हां साथ न ॾियो आहे त मे बी जेको आहे सो असां मिलियन्स में उनजी शेवा न करे सघूं आहे, हेतिरनि ख़ानदाननि जी शेवा न करे सघूं आहे। ऐं आशा कयां थो त इहो ई जज़्बो जारी रहंदो ऐं हर हिकु ॾियारे ते जिते जिते असांजे सनातनियुनि खे असांजी टीम जी ज़रूरत हूंदी, असां हर प्लेटफॉर्म ते उन सां हमेशह JMD वेलफेयर फाउंडेशन गॾु रहंदी। उन सां गॾोगॾु देश परदेस में रहंदड़ सभिनी सनातनियुनि खे, सभिनी हिंदुनि खे मुंहिंजे तरफ़ां JMD वेलफेयर फाउंडेशन जी तरफ़ां ॾियारी जूं लख लख वाधायूं। हैप्पी दिवाली।